सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी तव्हां भाउरनि भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिकंदर मक़दूनी यूनान जे इलाइक़े मक़दून खां दुनिया फ़तह करण जो ख़्वाबु लहंदड़ सिकंदर मक़दूनी बाबति ॻाल्हाईंदासीं त हुन खे सिंध में कीअं शिकस्त मिली, कहिड़नि क़बीलनि हुन सां मुक़ाबिला कया ऐं हुन खे भॼण ते मजबूर कयो। सिकंदर खे सिंध में घणी मुख़ालफ़त ॾिसण में आई। हू सिंध मां जितां बि गुज़रियो उतां संदसि फ़ौज जो सख़्तु मुक़ाबिलो थियो। इन ई दौर में सिंध जी फ़ौज मज़बूत ऐं आला पाइजी हुई। सिंध जे राजाउनि वटि 2 लख प्यादा, 20,000 घोड़े सुवार, 2,000 रथ ऐं 4,000 जंगी हाथी हुआ। संदन तीर हल्का हुआ जिन जे चोटियुनि में लोही अणियूं लॻल हुयूं। राजाउनि वटि मज़बूत क़िला हुआ। जंग में सिंध जा राजा लश्कर जे अॻियां हाथियुनि जूं कतारूं खड़ी कंदा हुआ, बीहारींदा हुआ, जिन जे पुठियां प्यादा सिपाही सिफूं ठाहे बीहंदा हुआ। साॼे ऐं खाॿे सुवारनि जा दस्ता राजा जे हुकुम लाइ इंतज़ारु कंदा हुआ। सुवारनि सां रिथ बि हूंदा हुआ। हमले करण वक़्तु नगारा ऐं शरनायूं वॼायूं वेंदियूं हुयूं। मोहम्मद इब्राहिम जोए पंहिंजे किताब शाह सचल सामीअ में लिखियो आहे, रेफरेंस सां लिखियो आहे त 325 क़बल मसीह में जॾहिं सिकंदर आज़म पंहिंजे लश्कर सां सिंध जे हदुनि में दाख़िल थियो तॾहिं खेसि ॿुधायो वियो त उते हिकु अहिड़ी मख़फ़ी असर मौजूदु आहे, उते हिकु अहिड़ो मख़फ़ी असर मौजूदु आहे जेको धारियुनि जे मुक़ाबले लाइ माण्हुनि जे इरादनि खे मज़बूत करे सघियो थे। इहो मख़फ़ी असर ब्राह्मणनि जो हुयो, जेकी पोइ वाक़ई सॼो वक़्तु पंहिंजे माण्हुनि खे दुश्मन जे ख़िलाफ़ वरी वरी गॾु कंदा रहिया ऐं वरी वरी उथी विढ़ण लाइ उभारींदा रहिया ऐं उन्हनि सां गॾु पाण बि क़ुर्बान थींदा रहिया। अहिड़ा 2 वाक़िया तारीख़ में मौजूदु आहिनि। अलोर में सिंध जे ॿियनि बिरादरियुनि समेत माछी क़बीले, जंहिंखे यूनानी तारीख़दाननि मासिकांस लिखियो आहे, पंहिंजे राणे जी अॻुवाणी में यूनानी हमले आवरनि सां मुक़ाबिलो कयो। हिन जंग में राणो पंहिंजे लश्कर जी सरबराही कंदे सिकंदरी फ़ौज ते कहर बणिजी नाज़िल थियो। वॾी वेड़ में मक़दूनीअ जा कई सवें फ़ौजी मारिजी विया, जॾहिं त जदीद हथियार ऐं मुनज़्ज़म फ़ौज न हुजण सबबि माछी क़बीले जे राणे खे शिकस्त मिली। खेसि गिरफ़्तार कयो वियो। सिकंदर आज़म मोसीकांस माछी क़बीले जे शिकस्त खाधल राणे खे संदसि राजधानी अलोर जे चौक ते उतां जे सभिनी वेढ़ाकनि जेकी ब्राह्मण हुया उन्हनि सां गॾु फांसीअ ते चाढ़ण जो हुकुम ॾिनो, छो त मोसीकांस माछियुनि जी फ़ौज सिकंदर खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो। ॿियो हो राजा सांबस, उन जी राजधानी ही सेवन। सांबस समन खे उन्हनि यूनानियुनि पंहिंजे तारीख़नि में सांबस लिखियो आहे। सांबस जेको हो सेवन में रहंदो हो। उन जो उहो इलाइक़े जो पंहिंजो मक़ामी बादशाह हो, जिते फ़तह खां पोइ सभ खां अवल सिकंदर सभिनी ब्राह्मणनि खे क़त्ल करण जो हुकुम ॾिनो, छो त हिन खे मालूम हो त इन ई माण्हुनि खे मुक़ाबले लाइ तयारु कयो। डॉक्टर हबीबुल्लाह सिद्दीक़ी लिखियो आहे त जॾहिं यूनानी फ़ौज सेवण जे राजा सांबस खे शिकस्त ॾिनी हुई तॾहिं आम माण्हुनि वेड़ बंदि न कई हुई। माना राजा जे शिकस्त खां पोइ बि आम माण्हू विड़िया। उन मां मालूम थिए थो त सिंध जा आम माण्हू पंहिंजनि ॾाहनि ब्राह्मणनि जे असर हेठि हुआ। इहा बि रवायत मिले थी त सिकंदर ते सेवण मां मोटंदे सेवण ऐं लकीअ जे आसपास मंशुर जे मुहाणनि तीरनि सां हमिलो कयो हो ऐं संदसि फ़ौज ते कुता बछिया हुया। मंशुर जा मुहाणा सिंध लाइ हर दौर में विढ़िया, सिकंदर सां बि विढ़िया। सिकंदर आज़म इन ई हमले में ज़ख़्मी थियो हो। सिंधी मंशुर जे मुहाणनि जे तीरनि जे हमले में सिकंदर ज़ख़्मी थियो। उन खां पोइ उहो घाव ॾसंदे फ़ौत थी वियो। मतिलबु त सिंधी सूरियनि सिकंदर खे आराम सां सिंध लुटण न ॾिनी। एच.टी. लैम्बर्ट लिखियो आहे त हिन मग़रब जे पहिरें धाड़ेल सां सिंधियुनि जूं ड्रिघियूं खूनी जंगियूं ज़ाहिर कनि थियूं त सिंधियुनि में आज़ादीअ लाइ वॾो जोश हो। जेतिरो अरसो सिकंदर सिंध में रहियो, सुकून घड़ीअ लाइ बि न मिलियुसि। आराम सां न रही सघियो। हर वक़्तु ख़तरे हेठि हूंदो, हर वक़्तु हुन सां मुक़ाबिला थींदा हुआ।
हुनजे फ़ौज ते हमला थींदा हुआ। सिकंदर ज़ख़्मी हालत में, सिकंदर मलाहनि मुहाणनि हथां ज़ख़्मी थियण बैदि बाबल वापसि वञण वक़्तु फ़ौज खे ॿिनि हिसनि में विरहायो। हिकु हिसो पंहिंजे कमान हेठि ख़ुश्की रस्ते ऐं ॿियो हिसो नरखोस जे कमान हेठि समुंड रस्ते रवानो कयो, जंहिं बहरी फ़ौज खे संदसि इन बहरी फ़ौज खे सिंधियुनि हमलो करे तबाह करे छॾियो। सिकंदर आज़म सां सिंधियुनि जा विख विख ते मुक़ाबला ॿुधाइनि था त हिन देश जा माण्हू कॾहिं बि दुश्मन आॾो न झुकिया, हिननि आण मञण बदिरां पंहिंजा सिर वढाए छॾिया। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।